अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान गोपांग। ख़बर शामिल कयूं था। ब्यूरो चीफ सखर रिपोर्ट आतिफ शाह। ग़रीबन मज़लूमन खे किथे बि इंसाफ़ न पियो मिले, बेपहुंच माण्हुनि खे सिर्फ़ सखणा दिलासा ई नसीब थियनि पिया। उन्हनि जो आवाज़ दबायो पियो वञे। अवामी जमहूरी पार्टी सखर जे सदर अब्दुल शकूर ज़ंगेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जिते हर तरफ़ मायूसी नाइंसाफ़ी हुजे, हाणे उन्हनि परेशान हाल अवाम जी मदद जे लाइ WC हिकु बहितरीन प्लेटफॉर्म आहे। मरकज़ी क़यादत में शौकत नूनारी जहिड़ा अॻवान मौजूद आहिनि जिन्हनि हमेशह हक़ ऐं सच जे आवाज़ खे बुलंद कयो आहे। असांखे उमेद आहे त WC जे प्लेटफॉर्म तां अवाम मसइलनि जे हल लाइ कदम खयां वेंदा। अब्दुल शकूर ज़ंगेजो वधीक चयो त मुस्तक़बिल में WC हिकु बहितरीन प्लेटफॉर्म साबित थींदो। उहो उन करे जो हिते सभिनी जो रुतबो हिकु आहे, न को नंढो आहे न को वॾो, सभु बराबरि आहिनि। उहा हिकु बहितरीन मिसाल आहिनि। बिना फ़र्क़ जे अॻिते वधणु सुठी रिवायत साबित थींदी। मुस्तक़बिल जी WC जो आहे।